सीट पे वञी वेही रहंदा, प्रोग्राम हलंदो रहे, अम्मा साहिब असांजे साम्हूं वेठा ई रहंदा, दर्शन ज़रूर ॾींदा। मां रिक्वेस्ट थो कयां सभिनी ब्रदर्स खे, सिस्टर्स खे, प्लीज़ थोरो पंहिंजी सीट ते हली वञनि। अम्मा साहिब हिते ई वेठा रहंदा, आशीर्वाद ॾींदा रहंदा। प्लीज़ प्रोग्राम हलंदो रहे, प्लीज़ पंहिंजे सीट ते वञी वेही रहो। मां रिक्वेस्ट थो कयां भाउरनि भेनरुनि खे, प्लीज़ प्लीज़ अम्मा साहिब वेठा आहिनि, तव्हांखे दर्शन ॾींदा रहंदा, आशीर्वाद ॾींदा रहंदा। प्लीज़ पंहिंजे सीट ते हलो। असांखे फ़ख्रु आहे त दरवेश आस्थान मजनू जे टीले जी गद्दी नशीन परम पूजनीय माता कमला अम्मा साहिब असांजे विच में आहिनि। असांजा ॿार हींअर अव्हां अॻियां पेश करे रहिया आहिनि धमाधम मस्त कलंदर। त पेश आहे धमाधम मस्त कलंदर। प्लीज़ प्लीज़ वेही रहो, थोड़ी देर में हिली करे ईंदो रहंदो। अम्मा साहिब वेठा आहिनि अञा, तव्हांखे ज़रूरु आशीर्वाद ॾींदा। प्लीज़
Thank you.